सिंध तरक्की पसंद पार्टी ज़िले शहीद बेनज़ीराबाद पारां अल्ताफ़ जसकानी जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एसटीपी जे मरकज़ी अॻवान सैयद अतहर अली शाह, सदर निसार अली कीरियो ऐं ॿियनि जी अॻवानी में एडमोर पेट्रोल पंप खां काज़ी अहमद प्रेस क्लब चौक ताईं एहतिजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते रैली खे ख़िताब कंदे अॻवाननि चयो त शहीद अल्ताफ़ जसकानी खे 12 ॾींहं अॻु सरेआम क़त्ल कयो वियो। संदसि क़त्ल रियासती क़त्ल सम्झूं था। हुन जो ॾोह रुॻो इहो हो त हू सिंध जे नंगनि दंगनि जी हिफ़ाज़त लाइ सीनो ताणे साम्राजी क़ुवतुनि आॾो बीठल रहियो। हुननि चयो त असांजे मरकज़ी क़ाइद डॉक्टर क़ादिर मक्सी पारां सिंध जे बेटनि कारूंजर जबल समेत ॿियनि वसीलनि ते वफ़ाक़ जे कब्ज़नि ख़िलाफ़ हलंदड़ जिदोजहद खे कुचलण लाइ दहशतगर्दनि हथां सिंध जे अॾे पुट खे सरेआम शहीद कयो वियो आहे। पर असां उन्हनि खे ॿुधाइण चाहियूं था त रत जे आख़िरी फुड़े ताईं सिंध जे हक़नि ऐं सिंध जे पुट अल्ताफ़ जसकानी जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ भरपूर एहतिजाज कंदा रहंदासीं। अॻवाननि आईजी सिंध खां मुतालबो कयो त जेकॾहिं शहीद जा क़ातिल गिरफ़्तार न कया विया त कराची खां कश्मीर ताईं तहरीक हलाई वेंदी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk